दोस्तों ड्रामा सीरियल दुलाब जा अचण वारा जेका एपिसोड धमाकेदार थियण वारा आहिनि। ऐं दोस्तों मां ॿुधाईंदो हलां तव्हांखे जेका हाणे दुलाब जा एपिसोड ईंदा इन में मंसूर खान जे लाइ वॾियूं मुसीबतूं तयारु पियूं आहिनि। हिकु त जीअं हू अली खान खे छॾाए ईंदो ऐं अली खान अञा उन वटि मौजूदु ई हूंदो, होॾां वरी जेका छोकिरी कूंज आहे उहा भॼी करे वञी जेको आहे पनाह वठंदी मंसूर खान वटि। ऐं अहिड़े हिसाब सां राज़न वारा छिता थी पवंदा। राज़न वारनि छो त कून छोकिरी अॻे पंहिंजे पीउ खे चई छॾियो मां हाणे भॼी ॾेखारींदुसि। ऐं पोइ होॾो वरी राज़न वारनि खे पको शक पइजी वेंदो त सॼा कम मंसूर खान जा आहिनि। मंसूर खान राब्ते में आहे छोकिरी सां। ऐं मुराद खे जॾहिं ख़बर पवंदी राज़न वारा चवंदा ॾिठई अली खान बि उन वटि क़ैद हुयो मंसूर खान वटि ऐं कूंज खे बि भॼाए मंसूर खान पाण वटि घुराए वरितो। इहो तलाक ॾिराए हाणे पाण शादी कंदो, निकाह करणु चाहे थो। इहो जेको आहे मंसूर खान भरोसे जे लाइक़ु नाहे। इहो वॾो दोगलो माण्हू आहे। इहो लिकी करे वार कंदो आहे। इहो कंहिंजो बि सॼण न आहे। राज़न वारा मुराद वारा सोढल होॾो अली खान सभई ख़िलाफ़ु थी वेंदा मंसूर खान जे। ऐं मंसूर खान बार बार इहो ई चवंदो रहंदो छोकिरी पाण भॼी आई आहे मूं ॾे, मूं को उन सां राब्तो न रखियो। बाक़ी अली खान ॿिनि वटि हुयो, मां छॾाए तव्हांजे हवाले कयो आहे। पर उनजो को बि यकीन न कंदो जेसीं ताईं उन्हनि मुराद वारनि खे सबूत न मिलनि। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।